मां काफ़ी साल पहिरियां हिकिड़ो गीत लिखियो हुयो कींझर जे हवाले सां। अॼु मूंखे महसूस थिए थो ॼण त उहो साईं मोहतरम प्रोफेसर गुलाम मुस्तफ़ा चारण लाइ ऐं सभिनी दोस्तनि जे लाइ ॼण लिखियो हुजे। हीअ कींझर मौजूं माणींदी जंहिं वक़्तु किनारनि ते मिलबो। हीअ कींझर मौजूं माणींदी जंहिं वक़्तु किनारनि ते मिलबो। का प्रिय प्रिय जो छेव थिए ऐं शाम थधेरीअ साथ हुजे, ॿई जलथल थियूं बरसात हुजे। का प्रिय प्रिय जो छेव थिए ऐं शाम थधेरीअ साथ हुजे, ॿई जलथल थियूं बरसात हुजे। को साथ पिए ऐं साथ ॾिए, ईअं मींहुं भिॼाए भाकुर में मींहं नज़ारनि में मिलबो। हीअ कींझर मौजूं माणींदी जंहिं वक़्तु किनारनि ते मिलबो। ही जीवन तंहिंजो जरकियो आहे जंहिं रत जलायो राहुनि में। ही जीवन तंहिंजो जरकियो आहे जंहिं रत जलायो राहुनि में, अंधेर नगर जे बाहुनि में ऐं समुंड ज़रिए जो सरकियो आहे। ही जीवन तंहिंजो जरकियो आहे जंहिं रत जलायो राहुनि में, अंधेर नगर जे बाहुनि में ऐं समुंड ज़रिए जो सरकियो आहे। हीअं जीवन जगमग जरकाए चंड सितारनि में मिलबो। हीअ कींझर मौजूं माणींदी जंहिं वक़्तु किनारनि ते मिलबो। साईं गुलाम मुस्तफ़ा चारण साहब जो मिसाल सची पची त उन इन समना हू सदाईं जिदोजहद में रहियो। हिते जॾहिं प्याण जी उन सोच जी प्याण जी, उन सोच जे जाम जी, उन नज़रिए जे जाम जी ॻाल्हि आहे त हू सभिनी दोस्तनि खे सियासी समाजी इल्मी अदबी मैदान में सभिनी सां गॾु रहियो, सभिनी खे वठी पाण सां साण अॻिते वधियो ऐं हिकिड़ो नओं मिसाल क़ाइमु कयो। अॼु मूंखे महसूस थिए थो साईं जी जॉइन कयो आहे डीजी साहब 6 महीना त पहिरियां हुनजी वेलकम पार्टी हुई, मुसलसल हिक न ॿिए ॾींहुं वेलकम हुई ऐं उन ई तसलसल सां उन ई सिलसिले सां उनजी फेयरवेल पार्टी बि कई अचे थी। उहो संदसि किरदारु